लियाकत अली मीरानी ऐं जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजो क्लिप्स जेके एजुकेशन ते हिकिड़ी मुंहिंजे तजुर्बनि जे हिसाब सां जेका ॼाण आहे जेकॾहिं तव्हां सम्झो था त उहा बहितरु आहे त महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो प्लीज़। अॼु जेका टॉपिक आहे असांजी जेका स्कूल मैनेजमेंट कम्यूनिटी आहिनि असांजे पब्लिक सेक्टर जे इदारनि में उन जो कहिड़ो कमु आहे, उनजा मेंबर छा आहिनि, उन्हनि जी हिफ़ाज़त कहिड़ी आहे ऐं उहे कीअं उन्हनि खे कमु करणु घुरिजे या एक्चुअल स्कूल मैनेजमेंट कमिटियूं आहिनि छा। हाणे स्कूल मैनेजमेंट कमिटी जेका प्राइमरी स्कूलनि में, मिडिल स्कूलनि में, हाई स्कूल्स में जेका सिंध गवर्नमेंट ॿाहिरी दुनिया खां हिकिड़ो कंसेप्ट वठी लॉन्च कई। असुलु मक़सदु स्कूल मैनेजमेंट कमिटी जो इहो आहे त स्कूल खे सरकारी इदारनि में प्राइवेट पार्टनरशिप खे वधाए उन जी क्वालिटी एजुकेशन, उन जी फैसिलिटीज़, उन जो वहिंवार खे बहितरु बनाइजे। हाणे उन जे लाइ स्ट्रक्चर SMCs जो इहो आहे त मां उन में चेयरमैन जेको आहे उहो सिविलियन हूंदो, चेयरमैन जेको आहे सिविलियन हूंदो ऐं पेरेंट हूंदो कंहिं बि ॿार जो पढ़ियल लिखियल हिकिड़ो वालदेन जेके तालीम सां दिलचस्पी हुजे ऐं तालीम खे जेको आहे बहितरु सम्झनि ऐं तालीम जे लाइ जेको आहे सो कोशिशूं कनि, अहिड़े पेरेंट रखणु घुरिजे। तमामु ज़रूरी आहे। सिंध में सभु SMCs में जेके बि आहिनि पॉलिटिकल माण्हू रखिया था वञनि, उहे छो उहे बि थोरो अॻिते हली ॿुधायां थो। ऐं उन खां पोइ जेकॾहिं ॿियो नंबर आहे त इहो चेयरमैन जे सिविलियन जो, उन खां पोइ सेक्रेटरी जेको आहे उहो कंहिं बि स्कूल जो जेको हेडमास्टर हूंदो या प्रिंसिपल हूंदो उहो उन जो जेको आहे सेक्रेटरी तौर ते कमु कंदो। उन खां पोइ ॿिया 2 मेंबर आहिनि। हाणे ॿिनि 3 मेंबरनि में हिकिड़ो जेको आहे सीनियर टीचर बि मेंबर थी सघे थो या इलेक्टेड पेरेंट्स मां हिकिड़ो ॿियो पेरेंट्स जेको उहो बि तालीम सां प्यारु कंदड़ हुजे, तालीम जे लाइ कोशिशूं कंदड़ हुजे ऐं तालीम जे लाइ जेको आहे सो अॻिते अचे त उन खे जेको आहे सो रखी सघिजे थो। या सीनियर टीचर HM जी रिकमेंडेशन सां या इलेक्टेड टीचर सभिनी टीचर्स मां को बहितरु सीनियर टीचर जेको इन कमिटी जे लाइ कारगर हुजे उनखे बि रखी सघिजे थो। उन खां पोइ ॿियो नंबर जेको चोथों नंबर मेंबर आहे उहो नोटेबल सिटीज़न हुजे, पेरेंट्स मां हुजे। उन खां पोइ 5 नंबर मेंबर जेको आहे उहो NGO वर्कर हुजे, जर्नलिस्ट हुजे, सहाफ़ी हुजे या कंहिं यूनियन काउंसिल जो मेंबर हुजे, पेरेंट्स हुजे, उहो अञा बहितरु आहे। 5 ॼणा उन SMC जा जेके आहिनि से इहे मेंबर बि आहिनि। उन में हिकिड़ो उहिदो चेयरमैन जो आहे, उन खां पोइ जेको आहे जनरल सेक्रेटरी आहे। जनरल सेक्रेटरी लिख पढ़ या ॿियो जेको आहे उहो सॼो वहिंवार उन जे हथ में हूंदो, डॉक्यूमेंट्री वग़ैरह जी संभाल बि चेक कंदो। बाक़ी जेके हे 5 मेंबर आहिनि SMC जो इहो स्ट्रक्चर त आहे 5 ॼणनि जो। हाणे उन जा कम कहिड़ा आहिनि, SMC पाण छा कंदी या उन जूं रेस्पॉन्सिबिलिटीज़ कहिड़ियूं आहिनि, उन जे लाइ इहो त रोल ऑफ SMCs में जेके SMC जा मेंबर आहिनि या जेका बि कमिटी आहे उहा पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप खे वधाईंदी। माना वालदेन जी इन्वॉल्वमेंट जॾहिं स्कूल में थींदी, वालदेन जॾहिं विजिलेंट थींदा, वालदेन खे जॾहिं कार वहिंवार जो ॿुधायो वेंदो त उहे इंट्रस्ट वठंदा। असुलु मक़सदु इहो आहे त स्कूल्स जो वहिंवार खे प्राइवेट माण्हू जेके आहिनि जिनजा ॿार पढ़नि था स्कूल में उहे जॾहिं मॉनिटरिंग कंदा, जॾहिं उहे उनखे ॾिसंदा त स्कूल जो वहिंवार बहितरु थी सघे थो। उनजे करे असुलु मक़सदु ॾिसण जो इहो आहे त पब्लिक ऐं प्राइवेट पार्टनरशिप पाण में इंतिज़ामिया स्कूल जी ऐं पेरेंट्स पाण में वेही ऐं उनजे जेके बि मसइला आहिनि स्कूल में उनखे डिस्कस कजे त पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप हूंदी। SMC जेका हूंदी उहा सपोर्ट टू द स्कूल एंड स्टाफ, स्कूल जी स्टाफ खे, स्कूल जी फैसिलिटीज़ में, स्कूल जे जेके डेवलपमेंट आहे, स्कूल जा जेके डिसीशन्स था थियनि उन्हनि जे बारे में हर स्टेक होल्डर जी सपोर्ट कंदी। इहो आहे। ॿियो नंबर इहो आहे त SMC जेका स्कूल मैनेजमेंट कमिटी आहे उहा स्कूल मैनेजमेंट कमिटी असिस्ट टू प्रोवाइड द इंश्योर क्वालिटी एजुकेशन। जेके इहा कमिटी आहे इहा महीनेवार मीटिंग्स करे जेको हलंदड़ वहिंवार आहे टीचिंग लर्निंग प्रोसेस जो या क्वालिटी एजुकेशन जो जेको इदारो ॾिए थो पियो उन ते वेही मीटिंग्स करे उनखे इंश्योर कंदा त बहितर खां बहितर तालीम कीअं थींदी। उन खां पोइ प्रोटेक्ट कंदा। हाणे प्रोटेक्ट छा खे प्रोटेक्ट कंदा, प्रोटेक्शन जेको आहे उहो इंस्टीट्यूशन जो प्रोटेक्ट, पूरो इंस्टीट्यूशन जी लैंड आहे, इंस्टीट्यूशन जा फर्नीचर आहिनि, इंस्टीट्यूशन जी रेपुटेशन आहे, इंस्टीट्यूशन जी पार्टनरशिप आहे, स्टूडेंट्स जी जेके डेवलपमेंट आहे जेका स्कूल जी स्टूडेंट्स जी वहिंवार उन सॼे खे ऐं एसेट्स खे इहे जेको आहे सो प्रोटेक्ट बि कंदा ऐं उन खां पोइ जेको आहे सो उनजी जेका संभाल बि कंदा। असिस्ट कंदा कंहिंखे
असिस्ट कंहिंखे कंदा, स्कूल खे बि कंदा, स्टाफ खे बि कंदा ऐं उन खां गॾु इदारे जे माण्हुनि खे बि कंदा। सस्टेनेबिलिटी, हाणे सस्टेनेबिलिटी कहिड़ी आहे, जेके ॿार दाख़िलाउनि जे लाइ कोशिशूं वठणु, ॿारनि जो रेशो ड्रॉप डाउन न थिए उन जे लाइ कोशिशूं वठणु, इहे शयूं जेके आहिनि इन जे लाइ SMC कमु कंदी ऐं SMC हिकिड़ो बहितरीनु रोल आहे। जेकॾहिं SMC एक्टिव आहे, SMC जेकॾहिं बहितर कमु थी करे त उन्हनि इदारनि जो जेको क्वालिटी एजुकेशन आहे उहो ॾाढो ज़बरदस्तु आहे, डिसिप्लिन बि ज़बरदस्तु आहे। त SMC जेका आहे उहो ॾिसो मीटिंग्स पाण में कंदी। SMC जो माहवार हिकु ॿ मीटिंग थियणु घुरिजे जंहिंमें पेरेंट्स टीचर गॾिजी वेही करे ऐं स्कूल जी बहितरी लाइ सोचनि। SMC जो चेयरमैन करस्पॉन्डेंस भी करे सके तो ॾिसो शॉर्टेज आहे त टीचर आहे, फर्नीचर जी शॉर्टेज आहे, उनखां अलावा इक्विपमेंट्स जी लैब में शॉर्टेज आहे, उस्तादनि जी शॉर्टेज आहे, ॿी का अहिड़ो को प्रॉब्लम आहे, को डेवलपमेंट आहे, बाथरूम ठीक न आहे, पाणी जो को मसइलो आहे, या ओवरऑल स्कूल में जेके सोशल प्रॉब्लम्स आहिनि या जेके एकेडमिक्स प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि जे लाइ SMC जेका आहे उहा हायर अथॉरिटीज़ खे जेका आहे उहो करस्पॉन्डेंस भी करे सघे थी। चेयरमैन एतिरो बाख्तियार आहे जो सेक्रेटरी डायरेक्टर DOs खे स्कूल जे अंदरि थींदड़ जेके वहिंवार आहिनि उन्हनि खे बि ॿुधाए सघे थो ऐं उन्हनि खां जेकॾहिं का डिमांड करणी आहे, को टीचरनि जी खोट आहे, को फर्नीचर जी खोट आहे, को पाणी जी फैसिलिटी न आहे, बाथरूमनि में का गड़बड़ आहे, क्लासरूम जी का डैमेज आहे, त इन्हनि शयुनि जे लाइ बि जेका करे सघे थी। SMC फैसिलिटेट कंदी। SMC जेको स्कूल जा इशूज़ जेके बि हूंदा, स्टाफ जा, स्कूल जा जेको भी काम हमारा उनमें फैसिलिटेशन दी जेको भी फंड्स मिलंदा फंड्स जेके आहिनि से SMC जा अॻिते प्राइमरी खे जेको 22,000 मिलंदा, मिडिल एलिमेंट्री खे 50,000 मिलंदा, हाई स्कूल खे जेको आहे 2 लख रुपया मिलंदा, अञा ताईं टकपक साॻी जेका लॻभॻि आहे। पर जेकॾहिं उन्हनि खे फंड्स जेके आहिनि इहे जेके फंड्स आहिनि इन्हनि खे प्रॉपर नमूने सां यूज़ कंदा त इहे जेके फंड्स आहिनि उहे माहवार 22,000 मिलनि था। 22,000 मां स्कूल जी टूट आहे, को बटण आहे, को बेंच की ठाराणी पए, को चाकनि जी ज़रूरत पए, को पाणी जो बंदोबस्तु आहे, को ॿियो को कल्चरल प्रोग्राम आहे, का ॿी डेवलपमेंट आहे जंहिं उहे पैसा ख़र्चु कनि त उनखे प्रॉपर ऑनेस्टली जेको आहे सो SMC चेक एंड बैलेंस सां ख़र्चु कंदी, रजिस्टर्ड खे मेंटेन कंदी, फैसिलिटेशन ॾींदी, डेवलपमेंट जेको अॻिते जेको स्कूल में प्रोग्राम में कमु कार डेवलपमेंट क्लासिस ॿियो पियो थिए थो उन जे लाइ कोशिशि कंदी, रिज़ल्ट्स खे ॾिसंदी। त SMC जो जेको रोल आहे उहो ॾाढो पावरफुल रोल आहे स्कूल जे कार वहिंवार में। त SMC खे पहिरीं ॻाल्हि इहा त SMC जा माण्हू जेके आहिनि उहे पॉलिटिकल न हुजणु घुरिजनि। सिंध में पॉलिटिकल आहिनि त वॾे हद जो MPA सॼे स्कूल्स जा सराउंडिंग्स में जेके बि उन्हनि सां रिलेटेड माण्हू उन्हनि खे पॉलिटिकल नॉमिनेशन करे ऐं DO डायरेक्टर खां उन्हनि जा नाला सेंक्शन कराए ऐं उन्हनि खे कंदा। ऐं HM बि ऑलरेडी जेके आहिनि उहे सभु जेके आहिनि पॉलिटिकल जार जे हिसाब सां हद जे MPA जा आहिनि। पोइ इहो चओ त हे जेके फंड्स अचनि था उन्हनि मां बि जेको आहे पैसा उॾाया था वञनि। त SMC इज़ ए स्ट्रॉन्ग कमिटी to deal all affairs at the school for development, for facilitation, ऐं शागिर्दनि जो वहिंवार, उन खां पोइ रिज़ल्ट्स, उन खां पोइ एडमिशन, उन खां पोइ जेको आहे सस्टेनेबिलिटी, इदारे जी वेलफेयर, ॿारनि जी वेलफेयर, स्टाफ जी वेलफेयर, ओवरऑल इहे सभु शयूं जेके आहिनि SMC जी ज़िम्मेदारी आहे। उनजे करे मां SMC जा जेके मेंबर्स आहिनि, चेयरमैन्स आहिनि सॼी सिंध में, उन्हनि खे मां गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे उहे स्कूल्स खे फ्रीक्वेंट विज़िट कनि, उहे स्टाफ सां मीटिंग्स कनि, उहे HM सां मिली करे सॼे स्कूल खे विज़िट करे उन्हनि जी क्यूरीज़, उन्हनि जा प्रॉब्लम्स जेके एकेडमिक्स नॉन एकेडमिक्स आहिनि उन्हनि ते मथनि ऑफिसर सां करस्पॉन्डेंस कनि। इहा हिकिड़ी ताक़तवर फोरम आहे। जेकॾहिं तव्हां को कागज़ डिमांड्स जे तौर ते SMC जो चेयरमैन मोकिलींदो त उनखे ॿाहिरि ॿुधो वेंदो, ॾिठो वेंदो, उनजा स्टेप्स वग़ैरह ॿुधनि ऐं जनरल रजिस्टर्स खे मेंटेन करे, फंड्स खे बहितर करे। त इहा जेका पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप आहे स्कूल्स में, जेकॾहिं उहा सुठे नमूने सां ऑनेस्टीअ सां ऐं कोऑर्डिनेशन कोऑपरेशन सां ऐं हिकु पैरेलल लाइन ते जेकॾहिं स्टाफ ऐं SMC जा माण्हू जेकॾहिं गॾाए हलंदा, गॾिजी हलंदा त स्कूल में काफ़ी वहिंवार बहितर थी सघे थो। उनजे करे SMCs जे स्टाफ मेंबर्स खे, बैरियर्स खे ऐं प्लस टीचिंग स्टाफ या ओवरऑल एडमिनिस्ट्रेशन स्कूल्स खे पाण में कोऑपरेशन करे ऐं स्कूल जी बहितरी, स्कूल जी डेवलपमेंट, स्कूल जी दाख़िलाऊं, स्कूल जी को करिकुलर एक्टिविटीज़, स्कूल जी फंड्स ऐं स्कूल जी ॿियो जेको बि वहिंवार आहे उनखे पाण में वेही सलाह मशवरो करे ऐं बहितर नमूने सां फ़ैसिला करे जेकॾहिं उहे अॻिते ईंदा त इंशाअल्लाह स्कूल जा जेको कार वहिंवार बहितर थींदा। सो अॼु SMC जे बारे में मां तव्हांखे ॿुधायो। इहे खोड़ सारियूं क्लिप्स जेके आहिनि तव्हांखे तालीम जे बारे में मां अॻिते बि मार्केट में ॾींदो रहंदुमि। सो थैंक यू वेरी मच फॉर योर पैशन टू लिसन मी। ऐं जेकॾहिं तव्हांखे इहे तालीम जूं ॻाल्हियूं ऐं जेकॾहिं बहितर थी वञे त महिरबानी करे मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो
मां तव्हां सां गॾु हुंदुमि, सदाईं आबाद हुजो, ख़ुशि रहो। थैंक यू वेरी मच, गॉड ब्लेस यू।